अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पापनगर ड्रामो कॾहिं स्टार्ट कयो वेंदो, छा उन जी एपिसोड केॾी महिल ईंदी, छा उन खे कहिड़े टाइम रिलीज़ कयो वेंदो। दोस्तों मां तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारो आहियां। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा, मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों अगर जेकॾहिं तव्हां हीअ अपडेट न ॾिसंदो त पोइ तव्हांखां हीअ अपडेट मिस थी वेंदी ऐं पोइ तव्हां पछताईंदो त ज़मीर भाउ छो ऐं छाजे करे असांखे अपडेट न ॾिनी। दोस्तों उन जे करे तव्हां हिन वीडियो खे आख़िर ताईं ज़रूरु ॾिसिजो। तो तव्हांजे लाइ वॾी ख़ुशख़बरी अची चुकी आहे त पापनगर जेको ड्रामो आहे उहो तमामु जल्द हाणे KTN TV ते रिलीज़ कयो वेंदो, मतलब त ऑनर कयो वेंदो। तमामु ज़बरदस्त ड्रामो आहे ऐं उन में सुठा अदाकार कमु करे रहिया आहिनि। अब्बास गुलोटाणो कमु करे रहियो आहे ऐं सही निसार शाह ऐं ज़ुल्फ़कार बुर्दी ऐं इरफान शेख ऐं ॿिया सिंध जा नाले वारा अदाकार पिणु हिन ड्रामे में कमु करे रहिया आहिनि। दोस्तों हिन ड्रामे खे एतिरी त शोहरत मिलंदी जीअं ज़हर ज़िंदगी ड्रामे खे शोहरत मिली हुई ऐं काफ़ी माण्हू अब्बास गुलोटाणे जो इंतज़ारु करे रहिया आहिनि ऐं उहे इहो बि पुछी रहिया आहिनि त अब्बास गुलोटाणे जो ड्रामो कॾहिं ईंदो। दोस्तों तव्हां जो इंतज़ार जूं घणियूं ख़त्म थी चुकियूं आहिनि। अब्बास गुलोटाणे जो ड्रामो तमामु जल्द हाणे KTN TV ते ऑनर कयो वेंदो। तो हिन ड्रामे जी कहाणी बि ज़बरदस्त आहे ऐं हिन ड्रामे में सुठा पिणु अदाकार कमु करे रहिया आहिनि। हिन ड्रामे खे एतिरी त शोहरत मिलंदी जेतिरी असां सोचे बि नथा सघूं, छो जो हिन में अब्बास गुल जो मेन किरदार आहे ऐं हिन में उम्मीद अली शेख बि कमु करे रहियो आहे, छो जो दोस्तों हिन में वॾा अदाकार आहिनि ऐं अब्बास गुल जो मेन किरदार आहे। उन जे करे हिन ड्रामे खे एतिरी त शोहरत मिलंदी जीअं ज़हर ज़िंदगी ड्रामे खे मिली हुई, छो जो अब्बास गुल खे काफ़ी टाइम थी वियो आहे ड्रामनि में न आहे। उन जे करे उन जा व्यूअर इंतज़ार करे रहिया आहिनि। उन जे करे हिन ड्रामे खे अब्बास गुलोटाणे जे करे शोहरत एतिरी त मिलंदी जेतिरी असां सोचे बि नथा सघूं। ऐं दोस्तों हिन ड्रामे जी कहाणी त एतिरी त सुठी आहे जीअं ज़हर ज़िंदगी ड्रामे खां बि कहाणी हिन जी बहितर आहे। हिन में खून ख़राबी थींदी ऐं माण्हू मरंदा ऐं फ़ैसिला थींदा ऐं मतलब त इंसाफ़ जो हक़ वठियो वेंदो। दोस्तों उन जे करे तमामु जल्द हिन ड्रामे खे ऑन एयर कयो वेंदो। दोस्तों हिन जा जेका 2 स्पेल मुकमिल थी चुका आहिनि ऐं 3 स्पेल बि मुकमिल थियण वारो आहे। उन जी तेज़ी सां शूटिंग हली रही आहे। दोस्तों उम्मीद त कहाणी आई हूंदी, मूंखे पसंद असांखे ॾींदा। हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख्यालु रखना। खुदा हाफ़िज़।